नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में 23 मार्च योम पाकिस्तान के मौके ते अॼु अवामी न्यूज़ जी हेड ऑफिस में केक काटियो वियो। केक काटण जी तकरीब में अवामी न्यूज़ के चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत, हरीश कुमार समेत खिपरो के सहाफ़िन सैयद नूर शाह बुखारी, राजा रशीद कुंबर, मुमताज़ बोजदार, मलिक आदिल, गुलाम करीम शर, सैयद असद शाह, ज़ाकिर शर समेत समाजी अगवान मोहम्मद जुमन कुंभर, आज़ाद राजड़ ऐं ॿियनि शिरकत करे 23 मार्च के हवाले से केक काटियो। इन मौके ते पाकिस्तान की सलामती लाए पाक आर्मी ऐं मुल्की अवाम की खुशहाली लाए ख़सूसी दुआऊं पिण घुरियूं वयूं। बिल्कुल 23 मार्च के हवाले से अवामी न्यूज़ एच डी पारां जो नंढड़ी तकरीब रखी वही है, जैमें जेके खिपरे जा कलमकार उन पारां शिरकत कई वही है। 23 मार्च 1940 करारदाद पाकिस्तान जो हिकिड़ो ॾियारे जी मुनासिबत सां मल्हायो वेंदो आहे, जंहिं ते जेको असां उन बैदि जेको असांजे वॾड़नि पारां मुसलसल जेको असां तहरीकूं हलायूं वियूं। 1947 में असांजो प्यारो वतन वजूद में आयो ऐं जंहिंमें असीं रहूं था ई आज़ादु ख़ुदि मुख़्तियार जेको जंहिंमें असीं रहूं था। आज़ादी क़ीमत उन्हनि क़ौमनि खां पुछी वञे जेके अञा ताईं आज़ादी जी लाइ जंगूं विढ़नि पिया, ऐं असांखे इन हर माण्हू जेको हिन मुल्क में रहे थो उहो उनजी मुल्क जी तरक़ी खुशहाली लाइ उनखे पाण पतो ॾियणु घुरिजे। अवामी न्यूज़ जेका आहे उहा हमेशह उन जेके अवाम जा अहंज आहिनि उन्हनि खे आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। अॼु 23 मार्च जो जेको ॾियारो आहे पाकिस्तान जो, उहो अवामी न्यूज़ पारां जेको हिते मल्हायो वियो आहे, जंहिंमें खिपरो जा जेके सभु कलमदणी आहिनि उन्हनि पारां शिरकत कई आहे। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे ऐं असां जेको सो ख़ुदि मुख़्तियार आहियूं ऐं आज़ादी जे लाइ जेके क़ुर्बानियूं हुयूं वतन जे लाइ, जेको हुर मुजाहिदनि जूं या जेके बि हिते माण्हुनि जूं क़ुर्बानियूं हुयूं उहे विसारण जोगियूं न आहिनि ऐं अवामी आवाज़ जेको ही बहितरीनु हिकिड़ो क़दम आहे, इंतिहाई साराह। बहितरीनु ॻाल्हि आहे त अवामी न्यूज़ पारां जेको आहे सो अॼु 23 मार्च जे मौक़े ते जेको आहे सो हीअ तकरीब कोठाई वई आहे, जंहिंमें समूरा सहाफ़िन दोस्तनि शिरकत कई आहे। इहा असां पाण मुहिब वतन माण्हू आहियूं। इहे तकरीबूं असांजे आज़ादी जे ॾियारनि ते मल्हाइणु घुरिजनि। इहे समूरनि जेको पाकिस्तान खे मुहिब वतन माण्हुनि खे मल्हाइणु घुरिजनि। 40वीं ते लाहौर में हिकिड़ी किरादात पास थी हुई। उन किरादात जा जेके रखवाल हुआ असांजा मोहसिन, असांजा बुज़ुर्ग मौलाना मोहम्मद अली जोहर, मौलाना शौकत अली जोहर, सराज अल दूल्हा, सर सैयद अहमद ख़ान, क़ाइद आज़म मोहम्मद अली जना, इन बुज़ुर्गनि हिकिड़ी किरादात पास कई हुई ॿ क़ौमी नज़रिए तहत। जिन जिन इलाइक़नि में मुस्लमानी घणाई आहे उहे इलाइक़ा मुस्लमान हवाले कया वञनि, जिन जिन इलाइक़नि में हिंदुनी घणाई आहे इहे इलाइक़ा हिंदुनि हवाले कया वञनि। इन किरादात खे उन वक़्त जी सरकार अंग्रेज़ बरसगीर मजबूर थी नेठि उनखां 7 साल खां पोइ 14 अगस्त 1947 ईस्वी ते असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान हिन ख़िते ते आज़ादु ख़ुदि मुख़्तियार मुमकिन तौर वजूद में आयो। असांजे बुज़ुर्गनि कोशिशूं, महिनतूं ऐं जफ़ाकशूं जेके कयूं, इन ते ई अॼु असां इज़त, आजपे ऐं ख़ुशहाली सां जेका ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं, इन्हनि वॾनि बुज़ुर्गनि जी महिनत नतीजो आहे। उन करे असांखे 23 मार्च 1940 ते योम पाकिस्तान जो ॾींहुं जेको आहे इंतिहाई जोश, जज़्बे ऐं तमामु ख़ुशि असलूबी सां मल्हाइणु घुरिजे ऐं इन ॾींहं ते असांखे यादूं ताज़ियूं घुरिजनि ऐं असांजो ईंदड़ जेको नसुल आहे उनखे हिकिड़ो पैगाम ॾियूं त असांजे बुज़ुर्गनि हिन मुल्क लाइ कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं हुयूं, कीअं कोशिशूं कयूं। उन लाइ असांखे इन ॾींहं खे उपटार तौर ते पूरी सिंध, पूरे पाकिस्तान जे वतन वासियुनि खे इन ॾींहं खे इंतिहाई अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाइणु। महिरबानी। अॼु जेको 23 मार्च जे हवाले सां अवामी न्यूज़ जेको सित तरफ़ां जेको आहे 23 मार्च जे हवाले सां जेको आहे असां केक कटण जी रस्म जेका कई वई आहे, जंहिं ते असीं अवामी न्यूज़ जे CEO खे मुबारकबाद ॾियूं था। अॼोको ॾींहुं जेको आहे सो 23 मार्च, जंहिंमें वॾी हिकु किरादात पास कई वई, जंहिंमें त घणाईअ वारा जेके इलाइक़ा आहिनि हिंदुनि जा त उहे उन्हनि जे हवाले कया वञनि ऐं मुस्लमाननि जंहिं पासे अक्सरियत आहे त उन्हनि खे जेको आहे सो उनखे उन जा इलाइक़ा जेके अलॻि कया वञनि। 2 नुक़्तनि ते जेका हीअ किरादात पेश थी, उन जे हवाले सां जेको आहे सो अॼु हर साल वांगुरु जेको आहे सो हिन अॼु बि जेको 23 मार्च जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। तमामु अवामी न्यूज़ वारनि जे सित खे हिकु दफ़ो ॿीहर मुबारकबाद ॾियां थो, जंहिं 23 मार्च जे हवाले सां हीउ प्रोग्राम रखियो। जीअं हुबल वतनी, वतन सां मोहबत जो जेको इहे सिस्टम आहे अवामी न्यूज़ कयो आहे, जसलैंड अवामी न्यूज़, त
ॾिसो जिते माण्हू आज़ादु न आहिनि उहे माण्हू कहिड़े अज़ियतनि में गुज़रनि था। असांजो मुल्क पाकिस्तान में जंहिंमें असां रहूं था उहो हिकिड़ो आज़ादु मुल्क आहे ऐं असां आज़ादी जी ज़िंदगी गुज़ारियूं था। तव्हां ॿियनि मुल्कनि में ॾिसो जेके मुल्क जीअं बर्मा आहे या ॿियनि मुल्कनि में माण्हुनि सां ज़ुल्म कयो थो वञे पियो ऐं असांजो उन्हनि ॾे ॾिसूं था त असां अलाह पाक जा एहसान अदा कयूं त असां आज़ादु आहियूं ऐं आज़ादु मुल्क में रहूं था पिया। उनखां पोइ थोरे अरसे में ॾिसो 47 में पाकिस्तान आज़ादु थिए थो। उनखां पोइ पाकिस्तान एटमी ताक़त हासिल करे ॿियनि मुल्कनि खे ऐं ॿिए पूरी दुनिया खे इहो साबित करे वाज़े करे ॿुधाए थो त असां साइंस में बि कंहिंखां पोइते न आहियूं ऐं असां अॻिते आहियूं। असां तरक़ी याफ़्ता माण्हू आहियूं, तरक़ी याफ़्ता मुल्क आहे असांजो, असां उन में रहूं था ऐं असां बाशऊर माण्हू आहियूं। असां पंहिंजा ॾियारा मल्हाइण ॼाणूं था। 23 मार्च असां लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद। असांजे लाइ हिकिड़ो आज़ादी जो ॾींहुं आहे। इन ॾींहं ते अलामा इक़बाल जो ख़्वाबु ॾिठो, उनखे अमली जामो पहिरां लाइ हिकिड़ी यौम क़रारदाद इस्लामी मुल्क जे लाइ क़रारदाद पेश ठही आई। उनखां पोइ क़ाइद एज़म जी अॻुवाणी में उनखे अमली जामो पारायो। उहा तहरीक कामयाबु थी ऐं पाकिस्तान जे नाले सां आज़ादु मुल्क जेको वजूद में आयो। अॼु असीं हिकिड़ो आज़ादु शहरी जे हैसियत सां ज़िंदगी गुज़ारियूं पिया। इन में अलामा इक़बाल क़ाइद एज़म समेत जेके उन वक़्त जा असांजा वॾा अॻुवान उन्हनि जो वॾो किरदारु आहे। असां इन मौक़े ते ख़राज तहसीन पेश था करियूं ऐं ख़ासि करे मुल्क जी ख़ुशहाली ऐं तरक़ी जे लाइ दुआऊं पिणु घुरियूं आहिनि। अवामी आवाज़ खे, अवामी न्यूज़ खे जस हुजे, जंहिं जेको अॼोके ॾींहं जे हीअ तक़रीब कोठाई आहे ऐं हिकिड़ी भेटा पेश कई आहे ऐं जीअं जेके किरदार आहिनि जंहिं जो मुल्क खे वजूद आणण में जेके क़रारदाद पास कई उन हवाले सां सलाम पेश था करियूं। अवामी न्यूज़ जो जेको सरवान आहे अब्दुल रज़ा राजपूत, हरेश KBC ॿिया जेके दोस्त आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।